जी नाज़रीन, असां ख़बर शेयर कंदा हलूं त ज़िले शिकारपुर जे तालका गढ़ी यासीन में वाक़ यूसी बांभियर जे चेयरमैन नूरदीन मारा गढ़ी यासीन प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जंहिंमें हुन चयो आहे त मां काउंसिल में नलका सोलर प्लेटा ऐं केतिरा ई पखा विराया आहिनि, जॾहिं त वाइस चेयरमैन सस्ती शोहरत लाइ इस्तीफ़ा जो ढोंग रचायो आहे। नाज़रीन, अचो त यूनियन काउंसिल बांभियर जे चेयरमैन नूरदीन मार पारां कयल प्रेस कॉन्फ्रेंस अव्हांखे बराह रास्त ॿुधायूं। आउं नूरदीन मार यूनियन काउंसिल बांभियर नंबर 28 जो चेयरमैन। जीअं त 27 तारीख़ ते असांजे वाइस चेयरमैन हिते प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई त असांजे यूसीअ में कोई बि तरक़ियाती कमु न थियो आहे ऐं हिकिड़ो बल्ब ताईं बि असांखे का रिलीफ न मिली आहे। मां हुन जे जवाब में आयो आहियां ऐं मां इहा प्रेस कॉन्फ्रेंस घुराई आहे। असां जॾहिं खां चूंडिजी आया आहियूं असां अवाम जी ख़िदमत कई आहे। वाइस चेयरमैन पारां ॾिनल इस्तीफ़ा असां प्रेस में ॿुधी आहे, लिखत में हुन असांखे कान ॾिनी आहे। वाइस चेयरमैन पारां कयल प्रेस कॉन्फ्रेंस हिकु सस्ती शोहरत हासिलु करणो आहे ऐं असांखे हे जेको टाइम हली रहियो आहे असांखे इन टाइम में सियासत करणी न आहे। असांखे सभिनी खे मिली करे इन वबा सां मुंहुं ॾियणो आहे त जीअं असां जेकॾहिं कंहिंजी थोरी बि मदद करे सघूं था त असां पंहिंजे लाइ इहो हिकिड़ो सुठो ऐं भलो किरदारु अदा करण वारो आहे। ऐं असां जंहिंमहिल बि कोई कमु कयो आहे त असां पंहिंजो हुन सां मशावरत सलाह ऐं उनखे मीटिंग जे लाइ घुरायो आहे। उहो हिकिड़ो कूड़ो माण्हू आहे जेको कराचीअ में ठेकेदारी करे थो। जंहिंमहिल हुन सां असां ॻाल्हायूं था त उहो असांखे चवे थो त तव्हां आहियो काउंसलर आहिनि, ॻाल्हि इहा ई आहे। सो तव्हां पंहिंजो कमु करे सुठो कयो। असां कमु कयो आहे चइनी वार्डनि में जेको असां कमु कयो आहे तक़रीबन असां 125 सिलाई मशीनियूं ॾिनियूं आहिनि ऐं असां 115 नलका ॾिना आहिनि ऐं असां 12 सोलर प्लेटूं ॾिनियूं आहिनि ऐं असां महरम में जेके आहिनि दरगाहूं आहिनि जिते असां उते बल्ब ॾिना आहिनि। हे काउंसलर आहे अधो उन जे वार्ड जो, इनखे तक़रीबन 10 मशीनियूं हिनखे असां हैंडओवर कयूं आहिनि ऐं असां बरकत खे ख़ुदि वाइस चेयरमैन खे असां 22 मशीनियूं ऐं 8 नलका हैंडओवर कया आहिनि। उन जे बावजूदि बि मां पंहिंजे हिसाब सां उन जे वार्ड में तक़रीबन 12-14 नलका अलॻि ॾिना आहिनि, 8 मशीनियूं अलॻि ॾिनियूं आहिनि। पोइ मां इहा प्रेस कॉन्फ्रेंस इन हद ताईं करे मां ख़तमु कयां थो त मां पंहिंजो कमु पूरो कयो आहे। जेका असांखे रिलीफ मिलंदी आहे तक़रीबन असांजा 16-17 मुलाज़िम आहिनि, उन्हनि जी तनख़्वाह कटे करे असां उन्हनि मूं जेको कमु कयो आहे असां सुठो कयो आहे पंहिंजे हिसाब सां। ऐं हिनखे जेकॾहिं इहो कमु नथो वणे त उहा हुनजी मर्ज़ी। बाक़ी असां हिनखे हर मीटिंग में घुरायो आहे, हर कम जे सलाह मशावरत में हिन सां गॾिजी हलिया आहियूं। हाणे ख़बर न आहे त हे असांजी एतिरी अलाए छाजे लाइ थो करे, उहा हाणे हुनखे ख़बर आहे। ॾिनी आहे इस्तीफ़ा लिखत में। अच्छा, जेके तव्हां सलाह कई आहे उनखे घुराए करे ऑफिस में असां काउंसलर असांजा रिज़र्व्स जेके असां जूं सीटां आहिनि उन्हनि खे घुराए करे असां पंहिंजो कमु कंदा रहिया आहियूं। इहा ॻाल्हि जेकॾहिं हे करे थो त हिन पंहिंजे 4 सालनि में पघारूं छाजूं खयूं आहिनि। जेकॾहिं इहा ॻाल्हि करे थो त मूंसां काई मुशावरत न थी आहे त पोइ पघार छाजे लाइ थो खणे। बाबति असांखे जेको आहे त ऐलान थियो आहे, बाक़ी इन शइ ते अञा अमल न थियो आहे। जीअं ई अमल थियो असां पंहिंजो कमु इनशा ताला उन महिल ई शुरू करे छॾींदासीं। राशन जे लाइ असां फुल तयारी करे रखी आहे। जीअं ई असांखे DC साहब खां रिलीफ मिलंदो असां इनशा ताला पंहिंजो राशन बि हलाईंदासीं। दोस्तों, मां जो नालो वहीद बुरगड़ी आहे। मां प्यारे स्टेज जो रहियासी आहियां। मां सोशल वर्क आहियां। मां समाजी मसइलनि ते लिखंदो आहियां, शहर जे मसइलनि ते। मूंसां चेयरमैन हितां जो चेयरमैन आहे अल्ताफ़ समूह, उन जो भाणे जो जावेद समूह ऐं हुनजो ॿियो जेको आहे हुनजो ॿियो आहे ममताज़ जांजो। उन्हनि मूंखे मूंखे धक कया आहिनि, मूंखे मारियो आहे। मां SP दादू खे IG सिंध खे हिन हथ वरी अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। मां हिते अकेलो घरु आहियां। मां हिते वहीद बुरगड़ी मुंहिंजो नालो आहे। मां हिते अकेलो घरु आहियां। मां शहर जे मसइलनि ते लिखियो आहे। शहर जे मसइलनि ते लिखण जे करे मूंखे ॾोह मुंहिंजो इहो आहे त मूं हिन शहर ते लिखियो आहे। मां शहर जे अवाम जे मसइलनि ते लिखियो आहे। मूंसां इंसाफ़ कयो वञे। मां SP दादू खे चवां थो त मूंसां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे? मां ॾोह इहो कयो आहे त मां हिन शहर जे मसइलनि ते लिखियो आहे। मुंहिंजो ॾोह इहो आहे न। मां IG सिंध खे SP दादू खे अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। मां अकेलो घरु आहियां। मुंहिंजो अलाह खां सवा ऐं हिन सॼी सिंध खां सवा मुंहिंजो केरु बि कोन्हे। तव्हां सिंध जे सभिनी सोशल वर्क खे अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे।
नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो।